मुझे मुस्तफा की मदद भी कर। अल्लाह से उनका वायदो के उठे ईमान आने जो मदद करने जो उलमाए किराम फरमाइन था अल्लाह ताला जी जात बाबरकात उनके फरमायो ऐ मुझा नबियो मूसा जो वायदो कयो ये मुंह ही जलसो मलायो ये मुंह हवा के घुरायो ये हवा भी कहिए पंजे राजन में पंजे पंजे गोठन में पंजे पंजे शहरन में मुझे हबीब के मीलाद जा जलसा कराए जो बरमला मुझे मुस्तफा जो शान बुधाए जो हसी नबी आयूं पर असा नबियन जो नबी बाद में ईंदो खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से सबसे आला अपने मौला का प्यारा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा अल्लाह से फरमाया मूसा वायदो करो आदम अलैहिस्सलाम जदे तू दुनिया में वींदे वायदो कर मुझे मुस्तफा जो मीलाद मनाई सुभान अल्लाह मीलाद जो जलसो कंदे गोठन में शहरन में मुझे महबूब जो जलसो करा मन के आगा कजो असा नबी आयूं पर जे रब के ॾिठो आहे सो बाद में सुभान अल्लाह जेको इमामुल अंबिया नबियन जो सरदार आहे जंहिंजी हुकूमत केस ताईं हूंदी जेस ताईं रब जी सुभान अल्लाह जिस ताईं खुदा जी खुदाई हूंदी जिस ताईं मोहम्मद मुस्तफा जी मुस्तफाई हूंदी आला हज़रत रहमतुल्लाह फरमाया तो कितने तारे खिले और छुप गए कितने तारे खिले और छुप गए चांद बदली का निकला हमारा नबी सवा लख नबी है वे सब तारन जी सितारन जो मुझा प्यारा अल्लाह जो हबीब उन्हनि में सिज सुभान अल्लाह अब दिए जो तारा होगा होता है ना पर ॾिसण में नहीं ठीक है रात जो ॾिसण में ईंदा जेस ताईं ॿिया नबी पे आया तेस ताईं रात जो मंदर हो रात जो मंदर हुयो तारा पे आया चमकिया पे दुनिया में पान पे चमकिया माण्हुनि खे चमकायो पर जॾहिं मुंहिंजे महबूब जो वारो आयो जॾहिं आमिना जे लाल जो वारो आयो साईं सिज थी उभरियो इहे जो सिज आयो तारा सभु ग़ाइब थी सुभान अल्लाह सितारा ग़ाइब थी विया मुझा प्यारा नबूवत जो सिज उभरियो अॻे नबूवत जा सितारा पे आया जॾहिं नबूवत जो सिज उभरियो सभई तारा ग़ाइब थी विया हुया ज़रूर पर मुझा प्यारा दोस्तो उन्हनि जा कानून उन्हनि जूं शरीयतूं मनसूख़ थी वयूं सभु ॻाल्हियूं ख़तम थी वयूं सिज जो उभरियो नबी तारा ग़ाइब थी विया हाणे मुझा प्यारा दोस्तो क़यामत ताईं सिज जी रोशनी हली आई अल्लामा शरफुद्दीन बुसीरी रहमतुल्लाह फरमाया तो इन्नका
सो फज़ल हम कवाइबुहा युज़हिरना अनवारहा लिन्नास फी ज़ुलमी। अल्लाह शरफ़ुद्दीन बुसीरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेस ताईं मुंहिंजा महबूब न आया तेस ताईं सितारा हा। ऐ मुंहिंजा महबूब तू उन्हनि सितारनि जो सिज क्या सब नबी तारा जॾहिं सिज उभरंदो आहे त तारा गुम थी तुंहिंजे अचण सां बसि को तुंहिंजी हुकूमत रहे। प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात नबूवत जो सिज मदीने जे मीर खे बनायो बाक़ी जेके भी हुआ उन्हनि खे अल्लाह से नबियनि खे सितारो बनायो। अल्लाह से पैदा करे अग में पंहिंजे महबूब जी पान तारीफ़ कई महबूब जी तारीफ़ करण सुन्नत आहे रब जी। अल्लाह पाक फरमातो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। बेशक असां तोखे मोकिलियो शाहिद बना बिशारत सुणण वारो नबी बना। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक पंहिंजे हबीब जी तारीफ़ कई असां तोखे बशीर नज़ीर ऐं अल्लाह जे तरफ़ अल्लाह जे इज़्न सां घुराइण वारे बनाए मोकिलियो आहे। सिराजम मुनीरा ऐं असां तोखे चमकंदड़ ऐं चमकाईंदड़ सिराज बनाए मोकिलियो आहे। सिराजो हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अल्लाह से पंहिंजे हबीब जी तारीफ़ कई अब कंहिंजा कंहिं जलसे में कई करणी त महफ़िल में करणी त काफ़िरनि सां हुई करणी त मुनाफ़िक़नि सां हुई पर अल्लाह से तारीफ़ कई महबूब जी महबूब फरमायूं मुंहिंजा महबूब असां तोखे शाहिद नज़ीर मुबश्शिर बनाए मोकिलियो आहे। हाणे मूंसां गॾु मुंहिंजो माइट आयो आहे जेको पुराणी सब्जी मंडी में असांजे गबोलनि वटि इमाम आहे सिहाब अब्दुल कादिर जन गॾिजी आयो। हाणे हिते जो मुंहिंजो तारुफ़ कराए त हिन मौलवी जो नालो मोहम्मद आल मूंखे चयो मोहम्मद आलम जंत आहे पाण दारुल मुजद्दिदी नई मियां में तालीम हासिल कई आहे। मुंहिंजा प्यारा शुरू में शहर गुलामुल्ला में मोहम्मद हाशिम खट्टी जे मदरसे में पढ़ियो पोइ लाड़काने वियासीं उते शाहरुख में लाहौरी महले में उते कुझु तालीम पढ़ीसीं। ठट्टे में असां से मुफ्ती अब्दुल लतीफ़ ठट्टे वारे वटि कुझु पढ़ियो साईं क़िबला मुफ्ती आदम सिंध मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला शहीद वटि तव्हां पढ़िया वग़ैरह वग़ैरह। इहो जो मुंहिंजो तारुफ़ करे ॾाऊं चाचो माइट मूंखे ख़बर आहे मूं जिते जिते पढ़ियो आहे मूंखे नथो ॿुधाई इन गबोलनि खे ॿुधा मुंहिंजी तारीफ़ हिननि सां कर मूंखे छो थो ॿुधाई हुअण त इहा खपे हा अल्लाह सही तारीफ़ माण्हुनि खे ॿुधाया पर महबूब खे विहारे महबूब जो तारुफ़ महबूब छाजे करे इन जे करे त दुनिया जी हिकिड़ी फितरत दुनिया जी हिकिड़ी फितरत आहे सभु माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ नथी हिते ई हिकिड़ो तव्हां खणी झंडो खणो सभु माण्हू कोन मञींदा के मञण वारा के न मञण वारा यानी इनकार माण्हुनि जी भले को इलेक्शन में वग़ैरह इख़्तिलाफ़ रहंदो
अल्लाह से फरमायो मुझा हबीब जेकॾहिं तो तुंहिंजी तारीफ़ काफ़िरनि सां कयो मके में कयो ॿियनि सां कयो त माण्हुनि जी फितरत हिकिड़ो तुंहिंजे शान खे मञीदा ॿिया इनकार कंदा मां इन्हनि खे छो ॿुधायो मुंहिंजा हबीब मूं तोखे पैदा कयो आहे मूं तोखे बणायो आहे मूं तोखे शान ॾिना आहिनि तोखे ई थो ॿुधायां न तो वठां इनकार इनजे करे डायरेक्ट रब आरुफ तारीफ़ पंहिंजे वसराज मुनीरा चमकंदड़ ऐं चमकाईंदड़ हाणे इते माना खुली रब कान सराज बरंगड़ रोशन थींदड़ ॿ टे शयूं हाणे त बिजली जो दौर आहे सोलर बची वियो आहे पर वो टे शयूं कुरान पाक में मुझा प्यारा दोस्तों पहिरें नंबर ते सिजा पान चमके थो चमकाए अल्लाह से ये कोन फरमायो शम्स मुनीरा मूं तोखे सिज बनाए मोकिलियो ॿी शइ चंड बि चमके थो चमकाए थो अल्लाह से ये कोन फरमायो कमर मुनीरा असां तोखे चंड करे मोकिलियो न ॿी शइ चिराग उनखे अरबी में मिसबाह चवंदा मिसबाह मुनीरा न असां तोखे चिराग ॾीओ करे मोकिलियो न अल्लाह साईं सिराज फरमायो सिराज वाह वाह मुझा सुभान अल्लाह जेकॾहिं रब सिज चवे बाबा सिज हींअर आहे राति जो सिज थींदो आहे कोन्हे त जेकॾहिं अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे सिज चवे त पोइ सम्झे ॾींहं वारनि जो नबी राति वारनि जो नबी किथां इनजे करे सिज कमर मुनीरा ये चंड चवे आ त चंड रात वारनि खे रोशनी फ़ाइदो ॾींदो आहे ॾींहं वारनि जे लाइ नबी केरु हुजे ॾींहं वारनि खे रोशन केरु करे आहे मिसबाह मुनीरा अल्लाह पाक पंहिंजे नबीअ खे चिराग फरमाए आहे ॾीओ फरमाए आहे ॾीओ पंज कमरनि में ॿरंदो आहे चिराग मुंहिंजा प्यारा ख़ार में ॿरंदो आहे त पोइ मैदानी इलाइक़नि वारनि जो नबी केरु हुजे अल्लाह पाक फरमायो महबूब करीम न तव्हां सिज आहियो न तव्हां चंड आहियो न तव्हां चिराग आहियो बल्कि तव्हां सिराज आहियो छाजे करे अरबी ॿोलीअ में सिज खे बि सिराज चवंदा आहिनि चंड खे बि सिराज चवंदा आहिनि ॾींहं खे बि सिराज चवंदा आहिनि मुंहिंजा हबीब न सिज न चंड न चिराग बल्कि तव्हां सिराज आहियो सिराज मुश्तरक लफ़्ज़ आहे ॾींहं वारनि जो सिज बि तूं मुस्तफ़ा ही राति वारनि जो चंड बि तूं मुस्तफ़ा ही पंज कमर में रहने वाले जो चिराग भी तू मोहम्मद सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तकबीर नारे हैदरी नारे पीर आका की आमद मक्की की आमद मदनी की आमद ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत न चंड न चिराग विचम सिराज सिराज मुश्तरक लफ़्ज़ अरबी में चंड खे सिराज चवंदा सिज खे सिराज चवंदा चिराग खे सिराज चवंदा मुंहिंजा मुस्तफ़ा ॾींहं वारनि जो सिज बि तूं राति वारनि जो चंड बि तूं बंद कमरनि वारनि जो चिराग बि तूं मोहम्मद मुस्तफ़ा पोइ वरी बिजली हाँ तो बिजली जो दौर बिजली हिते तो यकीनन कान हूंदी बिजली कान सोलर तो गलत तव्हां के सोलर वारो जेको आहे ॿी बिजली हाणे सोलर उन जूं प्लेटूं उन्हनि खे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो चार्ज केरु कंदो आहे सिज कंदो आहे जेकॾहिं बादल अची वञे त उबड़ खां थी वेंदा बल्ब डिम थी वेंदा अबा काढ़ो गर्मी कोन्हे सिज कोन्हे बैटरियूं वीचारियूं सायूं थी
सिज इन्हनि बैटरियुनि खे चार्ज कंदो आहे पोइ इहे वरी अॻिते पंहिंजे फैज़ खे हलाईंदियूं आहिनि बचियूं बड़ब ॿारींदियूं आहिनि अल्लाह साईं हिन दौर में सम्झाणी ॾिनी त आशिक़ाने मुस्तफ़ा मुंहिंजे हबीब जा कलमा पढ़ण वारो जे अव्हां जे ईमान जी बैटरी कमज़ोर थी वञे जेकॾहिं अव्हां जी मोहबत कमज़ोर थी वञे जे चाहियो था ईमान सलामत रहे अक़ीदो सलामत रहे पंहिंजी दिल जी प्लेट उन जो रुख मदीने ॾे कर जो हिन प्लेट खे सिज रोशन कंदो आहे तुंहिंजी प्लेट खे तूं पंहिंजी दिल जी रोशनी मदीने खां वठी तुंहिंजो फैज़ मदीने खां जे मदीने खां तुंहिंजी तार टुटी वई मुंहिंजा प्यारा भली केॾी बि ॾाढ़ी वॾी भले केॾो पटको वॾो वठो भले केॾो बि इल्मु पढ़ी वठ हुतां तार कटिजी वई तुंहिंजी दिल वारी प्लेट कम कंदी तो वटि रोशनी ईंदी कान का सिज जी मोहताज आहे इहे मोमिन ईमान वारो उन जी प्लेट रसूलुल्लाह जे फैज़ ऐं नूर जी मोहताज दरिया मरकज़ असां वटि कराची आहे ॿिए पासे जिते बि गिट्टू जी बिजली अचे थी गिट्टू जी या कोटली जामशोर जी हिकिड़ो माण्हू चवे त जामशोर वारी बिजली कटी पई आहे पर मुंहिंजे घर जा अब थी सघे थो कटनि असल जेका असांजी बिजली ईमान वारी नूर जी बिजली आहे उनजो मरकज़ मदीनो आहे मदीनो शरीफ आहे उतां खां बिजली अचे पई कीअं आई यानी असां वारी बिजली तूं ठहे जुड़े थी जामशोरे या गिट्टूअ में हिते कीअं पहुतियो त बिजली तोखे चवंदी मां पाण कोन आई आहियां मूंखे तारूं खंबा इहे वठी छिके खणी आया मां पाण कोन आई आहियां मुंहिंजा प्यारा दोस्तो असां हिते टिके बारान में ॾिठो पटका तारूं फैज़ मदीने वारे साईं जो पुछियोसीं हे फैज़ हिते कीअं आयो अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा हबीब तोखे दुरे जी वञण जी ज़रूरत नाहे तोखे हब वञण जी ज़रूरत नाहे तोखे टिके ॿारनि वञण जी ज़रूरत नाहे तोखे थानू गुला खान अहमद खान वञण जी ज़रूरत नाहे मां नथो चाहियां तूं कर वञी फैज़ ॾे मुंहिंजा हबीब तूं मदीने में रहो तुंहिंजी बिजली तुंहिंजो फैज़ आलमनि ज़रिए हाफ़िज़नि ज़रिए औलियाउनि जे ज़रिए इनखे खंबा इनखे तारूं करे इनखे सॼण साईं जे ज़रिए पर तुंहिंजो फैज़ वञी तूं तकलीफ़ न कर तूं मदीने में मां नथो चाहियां त मुंहिंजो हबीब टिके ॿारनि वञे कंहिंजे मुंहिंजी ग़ैरत बर्दाश्त न कंदी तव्हां मदीने में रहो तव्हांजे नूर जी बिजली तव्हांजो फैज़ जबलनि छरनि झंगनि में आलमनि फलियनि जे ज़रिए मां पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या अजब दौरा कंहिंजो नालो कंहिंखे तनक़ीद करणु मुनासिब कोन्हे पंहिंजो जीअं चओ था असांजो अक़ीदो सही रहे त ख़ुदा पंहिंजा बचड़ा कुझु जंहिंजा पंजनि हिकिड़ो ॿार ज़रूर सुन ज़माने मदद में चले सुभान अल्लाह चकीर था वञी करे उनजो असर कुझु नहीं हूंदो पर हिकिड़ो जो अवां जो ॿार पढ़ी ईंदो अल्लाह कंदो अचे हज़ारों अल्लाह वारनि जे हथनि में हथ ॾियो जीअं अवां खे पंहिंजो अक़ीदो बचाइणो आहे त दोस्तो अल्लाह वारनि सां सोबत मोहबत रखो पंहिंजा बच्चा सुन्नत समाज जे मदरसनि में छॾियो हिकिड़े बच्चे जी कुर्बानी ॾियो तव्हां चवंदो त मौलवी थींदो कहिड़ियूं पघारूं खणंदो
मुलो माण्हू आउं तव्हां खां पुछां थो सच ॿुधायो कंहिं बि शहर में मौलवियुनि खे धरणो आयो आहे मास्टर जी ॿुधी हूंदो डॉक्टर जी ॿुधी हूंदो ॿिया सभु के मज़दूर अचे हेॾां होॾां तनख़्वाहूं उन्हनि जूं ठाहूं कयूं मास्टरनि जूं तनख़्वाहूं बि सुठियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह अरबी टीचर जे पुराणो आहे 1.25 लख थो मिले 1.25 लख असां वारियूं 10,000 आउं एयरपोर्ट में ख़तीब लॻुसि तक़रीबन मूंखे 36 साल कहिड़ो 36 साल हींअर त मुंहिंजो एक्सल वॾो हुजे हा न पर मुंहिंजी पघार 16,000 पर बुखार कजो सुठा कपिड़ा पिया सुठो पटको वॾो पिया हर शइ अल्हम्दुलिल्लाह रब जी महिरबानी अल्लाह से फरमाए तो मुझे दीन जे लाइ वक़्फ़ थी गुज़र सफ़र जो फ़िक्र न कर मां ॿियनि खे पालियां थो तोखे कोन पालियां तू दीन जो थी पोइ तोखे अहिड़ी बरकत वारी रोटी ॾींदुसि भले 10,000 हुजनि पर रख जे बराबरि तुंहिंजूं हाजतूं मां ग़ैब खां पूरियूं कंदुसि हे पंहिंजे जबलनि में जेके आलिम सगरा पढ़ाया 5,000 6,000 7,000 खां मथे कान हूंदी मुंहिंजे ॾिसण में जबलनि में कराची में अञा बि कुझु माशाअल्लाह कुझु पघारूं आहिनि पर दोस्तो कॾहिं को मौलवी अल्लाह न करे को ॾिठो कॾहिं बि अल्लाह से उनखे पुॼाईंदो त मुंहिंजे रब महबूब जे दीन जा वारिस रसूलुल्लाह जा वारिस खुदा पाक हर हाल में इन्हनि जी मदद कंदो इन्हनि जूं हाजतूं पूरियूं कंदो चई हाजी दोस्त मोहम्मद सिंध रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो त मां गॾु हुउसि त जलसे में फरमायूं बाबा माण्हू था चवनि त मुल्ला हलवे खे पसंदि कंदा हलवो पाण जमात खां कसम वरितो त कई हलवे जी दुकान ते तव्हां कॾहिं दाढ़ी पटके वारो ॾिठो त उन हलवो कि असां कोन वठूं अल्लाह से अव्हांखे मोकिले थो त वठी मुंहिंजे मौलवियुनि खे खारायो मिठाइयूं खारायो दावतूं कयो बकर कुहो हिननि आलिमनि जी इज़त कयो जेकॾहिं मन अकरम आलिमन अकरम सबीन नबिया अल्लाह जे हबीब फरमायो मूंखे रब फरमायो जंहिं शख़्स आशिक़ रसूल आलिम दीन जी इज़त कई उन सम्झ 70 नबी मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबीन शहीदा जे हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे शागिर्द जी इज़त कई सम्झ 70 शहीद पंहिंजा बच्चा कढो कुर्बानी ॾियो दीन जे वास्ते बच्चा पढ़ायो हिकिड़ो बच्चो छॾियो अल्लाह कंदो रब तव्हां त ॾुखिया इहो जो पढ़ी यकीन करियो त 7 पीढ़ियूं छॾाईंदो 7 पुश्तूं छॾाईंदो अव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो घर वारनि जे लाइ दुआऊं घुरंदो जिते जिते वेंदो अव्हां जे लाइ हथ खणंदो दुआऊं कंदो बच्चा पढ़ायो मुंहिंजा प्यारा दोस्तो इंशाअल्लाह ताला पोइ तोखे लहर न कंदो मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो ये पखी चाही पिरन जो अचा हल हंजन सान मोती चुन मेहरान जा तू कढ न कई जी कान वो हेड़ी कर रहो या आहे पिरन जे पार दी महबूब जो पखी महफिल में जिते बचा हुई इलाही तो आशिकन जी हल्की अहड़ी दात के भी हलवाटन चे के जागन सारी रात वो पिरह फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो नबियो वाइदो करो मुझे महबूब जा जलसा मल्हाईंदो कोठ शहर में मुझे हबीब जे ज़िक्र जो महफ़िल कायम कजो मुझे हबीब जी मदद कजो ईमान आणजो ईमान खमराज सभिनी माण्हुनि खे चइजो असां नबी आहियूं पर असांजो नबी मोहम्मद मुस्तफा इन में हिचकिचाहट न कजो फरमला ॿुधायो असांजो बि सरदार असांजो बि नबी आहे ऐं मुंहिंजे हबीब करीम जो वरी पंहिंजनि उम्मतनि सां वाइदो
मुझे हबीब जी मदद कजो उन्हनि खे चइजो ऐं असांजा कलमा पढ़ण वारो तौरात इंजील खे मञण वारो ज़बूर खे मञण वारो असांजा कलमा पढ़ण वारो यादि रखो जेसिताईं असां आहियूं असांजो कलमो पढ़ंदा रहिजो असां वारा किताब पढ़जो पर जॾहिं आमिना जो लाल अचे जॾहिं मके पाक में नबूवत जो सिॼ उभरे जॾहिं इहो आवाज़ अव्हांजे कननि ते पवे या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं इहो आवाज़ अचे ऐं इंसानो अचो अल्लाह जो आख़िरी पैगंबर आहियां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां मुंहिंजो कलमो पढ़ो जॾहिं ही आवाज़ ॿुधो हलो हलो हे मोमिन बेड़ो तयार आहे बेड़े हलाइण वारो मिठो वतनी आहे सुभान अल्लाह वारो गलो वेही रहियो ॿार जे करे अच्छा मूंखे ॾींदे जो हेड़ो ताक़त वारो पाणी आहे कोन ऐं ॿ टे गिलास वाकई जबल जो पाणी ताक़त वारो पर नओं माण्हू हुजे न उनखे झली वाकई अल्लाह से ऐं लाउड वारे मिड़ी जेको बि हाल आहे हलंदा झटको ॾींदो त गलो वेरो मूंखे सुबुह जो ॾींहं जो बि कराची में वॾो प्रोग्राम आहे इमाम रब्बानी साहिब जी कॉन्फ्रेंस उते वरी रात जो ख़ुददार भी मरकजी प्रोग्राम आहे ख़ुददार शहर उते रात जो पहुचणो आहे तो कुछ आवाज करे कम हलाईंदासीं प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे नबी ऐलान कया सजा कलमा पढ़ण वारे जॾहिं इहो आवाज़ अचे हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे बेड़े हलाइण वारो मिठो वतनी आहे हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे बेड़े हलाइण वारो वतनी आहे मिठो वतनी आहे अॻियां ऊनो दरिया चर्चो तना है दरिया चर्चो तना है हूंदे वतनी राज़ी त परवाह बिना है राज़ी त परवाह ना है लखे बुढ़नि दा तारू लखे बुढ़नि दा तारू तारण वारो आहे हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे हाय मता निंड नशे में भॼई वक़्त सारो मता निंड नशे में वञे वक़्त सारो तेरो भरियो बीठो छो छुटण वारो भरियो बीठो छो छुटण वारो होए पातड़ीअ ते राम यार नाहे हलो हलो हे मोमिन बेड़ो तयार आहे हलो हलो हे मोमिन बेड़ो तयार आहे अल्लाह जे नबी पंहिंजी उम्मतुनि खे फरमायो जॾहिं आमिना जो लाल अची वञे असां वारा किताब छॾे ॾिजो असां वारियूं ॿोलियूं विसारे छॾिजो उन हिक महबूब जो कलमो पढ़जो तौरात न मुहम्मदी क़ुरान पढ़जो दोस्तों हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला साईं खे ॿ वर्क पन्ना तौरात जा हथ आया उहे हुआ इब्रानी ज़बान में हज़रत अमीर उमर जो मां मदीने जे साईं खे ॿुधायां
साईं ख़ुशि थींदो त मुंहिंजा ग़ुलाम इब्रानी ॿोली बि ॼाणनि था। सुभान अल्लाह। इब्रानी ॿोली बि ॼाणनि था। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे वर्क उहे पन्ना खणी रसूलुल्लाह जी बारगाह में आया। सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठो। साईं करीबन ख्याल की साईं तौरात जा बटे पन्ना हथ कया वो पढ़ा साईं खामोश रहे। हज़रत अमीर उमर शुरू जॾहिं पढ़ण शुरू कयो त महबूब करीम खे जॾहिं कावड़ ईंदी त उहा कावड़ असां वांगुरु कान हूंदी। आपे खां ॿार थी वञे घटि वधि ॻाल्हाइण वात मां दुखू न करनि मुंहिंजा प्यारा ईअं कोन हूंदो। साईं जे नरड़ मुबारक ते गुलाब जे फुल वांगुरु ॻाढ़ा नज़ार थींदा। साहबी सम्झी वेंदा त साईं खे कावड़ चेहरो मुबारक ईअं रोशनी लॻो थो हूंदो। कावड़ जीअं जो ॻाढ़ाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे नज़र आई पाण फरमायूं अदा उमर तूं ये पन्ना त पढ़ी पियो पर लॻे थो तुंहिंजी ॻाल्हि महबूब खे कान थी वञे। हज़रत अमीर उमर सोचो थी सके तो इब्रानी ज़बान आहे मुंहिंजी अरबी आहे शायदि ग़लति पढ़ी वियो ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु करे वियो इन जे करे साईं कावड़ियो अर्ज़ कई मुंहिंजा आका या रहमत लिल आलमीन शायदि मूंखां ग़लती थी आहे तौरात पढ़ण में। अल्लाह जे हबीब फरमायो उमर तो तौरात सही पढ़ियो आहे मगर हाणे तौरात पढ़ण जी जरूरत छॾ तौरात खे ऐ उमर खुदा जो कसम हे त तौरात पर जेकॾहिं हज़रत मूसा अॼु हुजे हा चाहे दुनिया में हुजे हा त मूसा खे बि मुहम्मदी क़ुरान पढ़णो पवे हा। अॼु दाऊद हुजे हा त क़ुरान पढ़िया पंहिंजो किताब न पढ़ी सघिया छो सिज अची नबी अची वियो हाणे नबी हुजनि हा जब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ला पंहिंजे किताबनि जी जाइ ते क़ुरान पढ़। अमीर उमर हे जो तौरात जा पन्ना पढ़िया इन खां क़ुरान जूं ॿ टे आयतूं पढ़ी हा त उन खां सवाब मिलनि हा के नेकियूं मिलनि हा रंग में मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो त मालूम थियो उन्हनि नबियनि तबलीग कई महबूब जे शान में असांजा कलमा पढ़ण वारो ईमान आणण वारो तौरात ज़बूर इंजील पढ़ण वारो जॾहिं मुहम्मद मुस्तफा अची वञे मुहम्मदी क़ुरान अची वञे असां वारा कलमा विसारे रसूलुल्लाह जो कलमो पढ़ंदो तौरात ज़बूर खे छॾे मुहम्मद क़ुरान जो लोलियो। सुभान अल्लाह जे नबी वाइदा पूरा किया। हर गोठ में हर शहर में साईं जा जलसा कयो साईं जो तारुफ पेश कयो नबियनि जी ड्यूटी लॻाई नबियनि जी रब करीम उन्हनि तारुफ करायो हिकिड़ो वाइदो रब जो वरितो ॿियो वाइदो कहिड़ो वरितो ऐं मुंहिंजा नबी वाइदो कयो जॾहिं मुंहिंजो मुस्तफा मके में ईंदो जंहिं राति ईंदो उन राति हज़रत अब्दुल्ला जे घर जे चौधारी बीहंदो मुझे हबीब जो इस्तक़बाल कजो मुझे हबीब खां नूर जी खैरात वठजो मुझे हबीब जो इस्तक़बाल कजो झोलियूं झलजो। आला हज़रत सैयद रहमतुल्लाह अलैहि फरमायो त अल्लाह जो हुकुम हुयो जॾहिं मुंहिंजो महबूब अचे झोलियूं झले न पियो पहिरीं अवां नूर जी खैरात वठजो त मैं गदा तू बादशाह भर दे रूहानी तौर पर सब मुझे महबूब जे मकान शरीफ जे चौधारी भेजो
सुने हबीब जो इस्तक़बाल कजो नूर वठजो जने सारी दुनिया हर शइ मुझे हबीब जो इस्तक़बाल कंदी कीअं आए जाम रसूल दुनिया बाग बहरा आप जो साईं जी लोरी आए जाम रसूल अल्लाह से फरमायो जमीन ये गुलाब जा गुल ये खजूर केला ये अंगूर दारू आज कद मुझे मुस्तफा जो इस्तक़बाल ये सब सब्जियों ये सब वण टिण ओ